अब्दुर्रहमान शहीद रहमतुल्लाह अलैह खोड़ा शरीफ जे सजादा नशीन मोहतरम मखदूम नदीम अहमद हाशमीअ मरहूम उस्ताद रफ़ीक अहमद चन्ने जी ज़िंदगीअ मुतालिक़ ॻाल्हाईंदे चयो, अॼोके जीअं हिन दोस्तनि प्रोग्राम रखियो यादगार हवाले सां मोहतरम उस्ताद रफ़ीक अहमद चन्ना साहिब जे यादि में त उस्ताद रफ़ीक अहमद चन्ना सां मुंहिंजी बि हिननि दोस्तनि हिकिड़ी मुलाक़ात कराई। मूंखे उहा बि यादि आहे त मरहूम उस्ताद जेको निहायत ई हिकिड़ो शाइस्ता बाइख़लाक बाकिरदार ऐं हुन जे ॻाल्हाइण मां ई महसूसु मूंखे थिए पियो त वाक़ई हिकिड़ी का इल्मी शख़्सियत जीअं हूंदी आहे उहा इल्मी शख़्सियत ॻाल्हाइण मां महसूसु थींदी आहे। त जीअं असांजी हुन सां कचहरी थी शायदि कलाक ॾेढ 2 कलाक हुते वेठासीं उस्ताद जे घर, नओं घर उस्ताद ठारायो, उहो वरी विज़िट बि करायईं, दुआ बि करायईं। ॾाढो हिकिड़ो हुन सां हिकिड़ो सुठी असांजी हुते माशाल्लाह कचहरी थी ऐं उस्ताद ॾाढो हिकिड़ो असां बि महसूसु थियासीं पर उस्ताद बि ॾाढो महसूसु थियो ऐं उस्ताद जी शाइस्तगी ऐं उन जी नफ़ासत जंहिं महर साहिबु बयानु करियो तव्हांखे त उहा असां पाण मुशाहिदो कयोसीं। उस्ताद वाक़ई हिकिड़ो अज़ीम उस्ताद हुयो ऐं ख़ुदा ताला हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाईंदो ऐं उहो पोयां जेको बि पंहिंजो इल्मी अदबी सिलसिलो छॾे विया ख़ुदा कंदो उनजो सिलसिलो ता क़यामत इंशाअल्लाह उन्हनि जे दोस्तनि में उन्हनि जे औलाद में इहो सिलसिलो जारी ऐं सारी रहंदो ऐं अलाह साईं उन जा दर्जात बुलंद फ़रमाईंदो ऐं अहिड़ा प्रोग्राम इंशाअल्लाह हर साल अहिड़नि उस्तादनि जे यादि में थियणु खपनि। उन में जेको बि तव्हांजो सहकार हूंदो सिंध सोशल वेलफेयर फोरम जो उन में असां बि इंशाअल्लाह उन में सहकारी हूंदासीं ऐं असांजो ट्रस्ट बि उन में सहकार इंशाअल्लाह कंदो। मखदूम अब्दुर्रहमान शहीद कल्चरल एजुकेशन वेलफेयर ट्रस्ट उहो बि असां कोशिशि कंदासीं त इन्हनि अज़ीम शख़्सियतुनि जे मान में उन्हनि जे यादि जे लाइ या उन्हनि जी ख़िदमतुनि खे उजागर करण जे लाइ किथे बि प्रोग्राम थींदा त इंशाअल्लाह असां हमेशह इन्हनि दोस्तनि सां ॿाह मिली रहंदासीं ऐं जेके बि दोस्त इन जे लाइ कमु करे रहिया आहिनि। छो जो मेन शइ इहा ई आहे त उस्ताद खे जेसि ताईं मान मर्तबो इज़त न मिलंदी मुआशिरे में तेसि ताईं न तव्हांजो इल्मी हवाले सां के अहिड़ा सपूत पैदा थींदा, न इल्म जी अहमियत वधंदी, न उस्ताद जी अहमियत वधंदी, न उहो माशिरो जेको आहे उहो ॾींहों ॾींहुं जेको आहे ईअं सम्झो पोइते वेंदो। बजाए उन माशिरे खे तरक़ी मिले उहो जेसि ताईं उस्ताद मेन आहे उस्ताद पैगम्बरी पेशो आहे जेको आक़ाइदो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि उस्ताद आया पूरी उम्मत जा, त मां सम्झां थो इन खां वधीक ॿियो को पेशो हिन दुनिया में थियणो ई न आहे। ऐं दुनिया जे कंहिं बि मुल्क में वञो त उते उस्ताद जी एतिरी इज़त हूंदी आहे जो बदकिस्मती आहे असांजे हिन मुल्क जी जो हिते उस्ताद जी इज़त न आहे। ख़ुदा करे तव्हां जेको दोस्त प्रोग्राम करे रहिया आहियो, जेको सिलसिलो तव्हां इहो लाट खणी हिकिड़ो हलिया आहियो रोशनी जी, ख़ुदा कंदो इहो नूर इहो इंशाअल्लाह असांजे हिन पूरे मुआशिरे में, पूरी सिंध में, पूरे पाकिस्तान में ख़ुदा कंदो इहे अहिड़े दोस्त तव्हां जहिड़ा दोस्त सोशल वेलफेयर फोरम जा दोस्त अला कंदो ॿियूं तंज़ीमूं पैदा थींदियूं ऐं इहे हमेशह उस्ताद जी अज़मत जे लाइ, उस्ताद जी इज़त जे लाइ, उन जे मान जे लाइ, उन जी शान जे लाइ या उन जे किरदार जे लाइ जेको कमु कनि था ख़ुदा कंदो त इहो माहौल ईअं ई जुड़ंदो, आस्ते आस्ते जुड़ंदो, हथ सां जुड़ंदो, कुल्हो कुल्हे में मिलाए इन सां जुड़ंदो त ख़ुदा कंदो हिकिड़ो ॾींहुं उहो ईंदो या मुसलसिल कोशिशि रही अलाह कंदो या शुरूआति सिंध खां थींदी ऐं इंशाअल्लाह पूरे पाकिस्तान में अलाह कंदो इहो मैसेज पूरे पाकिस्तान जे कुंड कुर्श ताईं वेंदो। छो जो उस्ताद जी इज़त, उस्ताद जो एतिराम एतिरो ई आहे जेतिरो असांखे पंहिंजे मुर्शिद जो एतिराम करणु खपे, जेतिरो असांखे पंहिंजे पीउ माउ जो एतिराम करणु खपे, उस्ताद जो एतिराम उन खां बि वधीक आहे।